अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾा मादम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। पहिरियों आल मलीर वेलकम क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल जो इत्माम जिलानी क्रिकेट क्लब जे ग्राउंड दुंबा गोठ में थी गुज़रियो। फाइनल अलकासिम वस ऐं सदीकी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब के दरमियान खेॾियो वियो। ॿिन्ही टीमनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। अलकासिम फाइनल खटे वरितो। फाइनल में महिमान ख़ासि यूसी दरसानो छन्नो जे वाइस चेयरमैन मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच, चेयरमैन नबी बख्श पालारी, इनाम खान, शोएब खान खिलजी, बिलावल जोखियो वडेरो, गुलाम रसूल पालारी ऐं साईं चांद मीर पालारी ऐं ॿियनि शाकिन क्रिकेट वॾे तादाद में शिरकत कई। आख़िर में रनर्स ऐं विनर्स टीम खे कैश इनामा ॾिना विया। महिमान ख़ासि मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच ख़िताब कंदे चयो त फाइनल जंहिं टीम महिनत कई उन पंहिंजे नाले कयो। उन टीम खे मुबारक ॾियां थो ऐं ऑर्गेनाइज़र कमेटीअ खे मुबारक ॾियां थो जन ग्राउंड आबाद करे स्पोर्ट्स के ज़िंदा रखियो। स्पोर्ट्स सां बुराइनि जो ख़ात्मो थिए थो, नौजवान खिलाड़ियुनि खे हौसला अफ़ज़ाई मिले थी। हुन चयो त असां स्पोर्ट्स लाइ भरपूर कोशिशूं जारी रखंदासीं। नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई लाइ क्रिकेट जा टूर्नामेंट कराया वञनि त जीअं नौजवान खिलाड़ीअ में शऊर पैदा थिए।